जय झूलेलाल। श्री झूलेलाल चालीहा महोत्सव की समस्त सिंधी समाज को करोड़ करोड़ बधाइयाँ अमित पिंजानी की तरफ से, जो सदैव आपकी सेवा में तत्पर हैं। सत्यम रेफ्रिजरेशन, धमतरी, छत्तीसगढ़ से। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सिंधियत खे वधाइण ऐं वसाइण लाइ असांजे सिंधी चैनल माचिस मीडिया न्यूज़ खे सब्सक्राइब कयो ऐं असांजी मातृभाषा, असांजी अमड़ जो मान वधायो। असां प्रस्तुत कयूं था शहडोल जी ख़बर। मध्य प्रदेश शहडोल ज़िले जे बोहरार शहर में चालीहे महोत्सव जो समापन वॾी धूमधाम सां 31 अगस्त जो कयो वियो। सुबुह जो हवन कयो वियो, आरती कई वई ऐं प्रसाद विरहायो वियो। ॾींहं जो 12 वॻे भव्य शोभा यात्रा गाजे बाजे सां गॾु झूलेलाल मंदिर मां निकारी वई, जेको नगर भ्रमण कंदे हुए तालाब ते पहुती। शोभा यात्रा जो जॻह जॻह ते स्वागत कयो वियो। तलाव ते पहुचण खां पोइ विधिपूर्वक पूजा अर्चना करे अखंड जोत ऐं बहिराणे साहिब जो विसर्जन कयो वियो। 40 ॾींहंनि ताईं भक्तीअ में माहौल ठही वियो हुयो। कार्यक्रम जे समापन खां पोइ आम भंडारे जो आयोजन कयो वियो हो। वॾी संख्या में भक्तजननि भंडारो ग्रहण कयूं। कार्यक्रम खे सफल ठाहिण में पूज्य सिंधी पंचायत बोहरार जा अध्यक्ष श्री लक्ष्मण दास, भारतीय सिंधु सभा महिला मंडल जा सदस्य चंचल डोडवानी ऐं मनोज डोडवानी, बसंत भैया, पंचायत जा उपाध्यक्ष सोनू आहूजा, अशोक बजाज, तेजू बजाज, नवीन संजय मोहन थडानी ऐं समाज जे सभी वर्गनि जो सहयोग रहियो। त ख़बर खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो। जय झूलेलाल।